नासरीन, मुल्क में न रुगो मर्द मजदूर पोरियो करे बच्चन जो पेट पालिन था, पर औरतूं भी पंहिंजे घर जो ख़र्च हलाइण लाइ पंहिंजे घर भातियुनि मर्दनि सां गॾु कुल्हो कुल्हे में मिलाए पोरियो करण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट करे रही आहे कराची मां धरती टीवी जी रिपोर्टर सरवत शबीन। मां हींअर बलोच कॉलोनी जे उमर कॉलोनी में हिते बीठी आहियां। उमर कॉलोनी के मुझे तव्हां पस मंज़र ते तव्हां ॾिसी था सघो त हिते मासियुनि जो सॼो जेको आहे पाड़ो आहे, जेके बंगलनि ते ऐं ॿियनि जायुनि ते वञी कमु कंदियूं आहिनि, महिनत थियूं कनि। अॼु छो त ॾिहाड़ो आहे, 1 मई आहे ऐं मज़दूरनि जो डे आहे। रुगो मज़दूर मर्द कोन हूंदा आहिनि, मज़दूर जेके आहिनि मायूं बि हूंदियूं आहिनि, जेके पंहिंजी पोरियत करे ऐं पंहिंजे हथनि सां महिनत करे पंहिंजे घर में पंहिंजे मर्दनि सां शानो बशानो बीठी हूंदियूं आहिनि। हींअर जेको असां जहिड़े पाड़े में बीठा आहियूं, हिते सभु मज़दूर फैमिली ऐं स्पेशली मायूं जेके वीचारियूं पंहिंजे मर्दनि सां गॾु कमु थियूं कनि। अचो त हिकिड़ी माई आहे, उन सां ॻाल्हायूं था त हू कहिड़ो पोरियत कंदी आहे, छा कंदी आहे। हाँ, करनी है काम, घर में रात भी डिंगे हुए पैनो काम कार के, और कोई मदद है तो करो। हूँ तो बुढ़ी हो गई, तो जवान आई करती आई, हूँ तो बुढ़ी हो गई, 25 साल हो गए। हाँ, तनख्वाह देंदे नहीं, कुछ नहीं है, बस अपनी खेती मेहनत ढिंडी लेके घर आ जाते। बहुत अरसे से काम कर रही हूँ, पूरी जिंदगी गुजर गई काम करते करते करते। अभी ये थैलियाँ हाथ में ही है। बहुत ज्यादा मेहनत तो करनी पड़ती है ना, खाना का गुजारे तो चलते नहीं है, महंगाई है, कैसे गुजारे चलते हैं, किरायों के मकान है। सारी जिंदगी कर रहे हैं, टाइम केड़ा गुजारिए, गरीब लोग अगे गुजारा चलता रहा तो हुण नहीं गुजारा हो रहा। हर कोई रो रो के टाइम टपा रहा। सारी थैलियां हाथ फदियों भुखे तसे घर आवने, घरों ही आके फुलका खाना सुक्का सिन्ना। मेरे को तो मकान ही नहीं हाथ थमदा, मैं में गलियां बच्चे वधी रुलदियां। महंगाई है, फिर घूम ना से सकते, कोई देता है कोई देता ही नहीं। बोला क्या करूं, बे औलाद जो छो। जी तव्हां ॾिठो हिते जेतिरी बि मज़दूर मायूं आहिनि, उन्हनि असां सां ॻाल्हि कई ऐं पंहिंजी जेको आहे वीचार असांखे ॿुधाया त हिकिड़ी माई मज़दूर जेकी हूंदी आहे मर्द सां बिल्कुलु शाना बशाना थी हलंदी आहे। माई कंहिं मर्द सां घटि कोन्हे, हू घरनि में कमु कंदी आहे, फैक्ट्रियुनि में कमु कंदी आहे, पंहिंजे हथनि खे तकलीफ़ ॾींदी आहे। घर ॿार बच्चा फैमिली सावरा मैको हर शइ माशरे खे ॾिसणु हिकिड़ो जेको मज़दूर हूंदो आहे, इहा त ॻाल्हि बिल्कुलु सच आहे त माशरे जी तरक़ी में उनजो वॾो किरदारु हूंदो आहे। पर मर्द मज़दूर सां गॾु जेको आहे माई ओतिरो ई घणी अहमियत ऐं ज़रूरी हूंदी आहे जीअं मर्द इन माशरे जी तरक़ी लाइ मज़दूर ज़रूरी आहे। सरवत जबीन, कैमरामैन शाहीन सां गॾु, धरती टीवी, कराची।